अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते भलीकार। अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं त इस्लामिया यूनिवर्सिटी ऑफ बहावलपुर जे तरफ एसोसिएट लेक्चरर BPS 17 जो तमाम घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि ऐं ये जॉब अपॉर्चुनिटीज़ डिफरेंट फैकल्टी ऐं डिफरेंट सब्जेक्ट्स में आहिनि। जीअं इन में फैकल्टी ऑफ फार्मेसी आहे, फैकल्टी ऑफ वेटनरी एंड एनिमल साइंस आहे, फैकल्टी ऑफ एग्रीकल्चर एंड एनवायरनमेंट आहे, फैकल्टी ऑफ कंप्यूटिंग आहे, फैकल्टी ऑफ आर्ट्स एंड लैंग्वेज आहे, फैकल्टी ऑफ केमिकल एंड बायोलॉजिकल साइंस आहे, फैकल्टी ऑफ फिजिकल एंड मैथमेटिकल साइंस आहे, फैकल्टी ऑफ इस्लामिक लर्निंग आहे, फैकल्टी ऑफ मैनेजमेंट साइंसेस एंड कॉमर्स आहे, फैकल्टी ऑफ एजुकेशन आहे, फैकल्टी ऑफ सोशल साइंस आहे, फैकल्टी ऑफ लॉ आहे, फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी आहे। इन्हनि डिफरेंट फैकल्टीज में डिफरेंट सब्जेक्ट्स आहिनि। जीअं फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में साइबर सिक्योरिटी एंड डिजिटल फोरेंसिक्स आहे, बायोमेडिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे, इहे ॿिया बि सब्जेक्ट आहिनि। फैकल्टी ऑफ लॉ में लॉ आहे, शरिया एंड लॉ आहे। ये फैकल्टी ऑफ सोशल साइंसेस में तमाम घणा सब्जेक्ट्स आहिनि। फैकल्टी ऑफ एजुकेशन में भी तमाम घणा सब्जेक्ट्स आहिनि। कॉमर्स एंड मैनेजमेंट साइंसेस में भी तमाम घणा सब्जेक्ट्स आहिनि, जीअं कॉमर्स, अकाउंटिंग एंड फाइनेंस। ये फैकल्टी ऑफ फार्मेसी में भी तमाम घणा सब्जेक्ट्स आहिनि, जीअं ईस्टर्न मेडिसिन्स ऐं ॿिया डिफरेंट सब्जेक्ट्स आहिनि। ऐं फैकल्टी ऑफ कंप्यूटिंग में भी तमाम घणा सब्जेक्ट्स आहिनि, कंप्यूटर साइंस, इंफॉर्मेशन सिक्योरिटी, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। हाणे असां ॾिसूं था इन्हनि जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे। इन्हनि जी एलिजिबिलिटी जेका क्राइटेरिया आहे एसोसिएट लेक्चरर जे लाइ, या फर्स्ट क्लास MS एंड MPhil हुजे, इक्विवेलेंट डिग्री आफ्टर अवॉर्डेड 18 ईयर। तव्हां वटि 18 ईयर जी डिग्री हुजे ऐं नो थर्ड डिवीजन हुजे तव्हांजे एकेडमिक कैरियर में। ऐं एलिजिबिलिटी क्राइटेरिया फॉर एसोसिएट लेक्चरर जेको लॉ जो आहे उन जे लाइ LLB डिग्री हुजे फर्स्ट क्लास फ्रॉम हैक रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी ऐं नो थर्ड डिवीजन इन एकेडमिक कैरियर हुजे। इन में एलिजिबिलिटी क्राइटेरिया फाइन एंड आर्ट्स जो जेको आहे डिसिप्लिन, उन जे लाइ फर्स्ट प्रोफेशनल डिग्री तव्हां वटि फाइन एंड आर्ट्स जे लाइ मिनिमम 4 ईयर जेका ग्रेजुएशन डिग्री हुजे ऐं उन खां अलावा नो थर्ड डिवीजन इन एकेडमिक कैरियर हुजे। ऐं जेके इंजीनियरिंग आहे या वेटनरी जे लाइ जेके अप्लाई कनि था उन्हनि खे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भी ॾियणो पवंदो लाज़मी। जीअं इंजीनियरिंग जो PEC पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल ॾींदी आहे, ईअं ई पाकिस्तान वेटनरी एंड मेडिकल काउंसिल वेटनरी वारनि जो ॾींदी आहे, त उन्हनि जो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भी लाज़मी आहे। हाणे इन में अप्लाई कीअं कंदासीं? ऑल कैंडिडेट्स में अप्लाई ऑनलाइन थ्रू। इन जे लाइ जेको आहे अप्लाई ऑनलाइन कबो। वेबसाइट आहे इन जो जेको आहे eportal.iub.edu.pk ते असां वञी ऐं इन में फॉर्म फिल कंदासीं ऐं उन फॉर्म जो प्रिंट कढे 1500 जो चालान आहे, वो चालान ऑनलाइन पे करे ऐं असां कुरियर सर्विस जे थ्रू मोकिलींदासीं सभिनी डॉक्यूमेंट्स सां गॾु। जेको तव्हांजा एजुकेशनल डॉक्यूमेंट्स हूंदा, डोमिसाइल, CNIC, एक्सपीरियंस सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वग़ैरह। इन में अप्लाई तव्हां 25 जुलाई ताईं करे सघो था ऐं तव्हांखे जेको आहे उहो फॉर्म प्रिंट करे ऐं हीअ जेको एड्रेस ॾिनल आहे डायरेक्टोरेट ऑफ एकेडमिक्स मीटिंग रूम नंबर 1 ग्राउंड फ्लोर ताबिश अलवारी बिल्डिंग बगदादुल जदीद कैंपस दी इस्लामिया यूनिवर्सिटी ऑफ बहावलपुर, हिते तव्हांखे मोकिलणो आहे। उहो तव्हांजो जेको आहे 28 जुलाई खां अॻु में पहुची वञे। त हाणे असां हलंदासीं ई पोर्टल ते ऐं ॾिसंदासीं इन में अप्लाई कीअं कजे। हाणे इन में ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ eportal.iub.edu.pk जेको तव्हां URL ॾिसो था, असां इन ते वेंदासीं ऐं असां जेको आहे पोइ ऑनलाइन फॉर्म फिल कंदासीं। हीअ ॾिसो असां URL लिखी छॾियो आहे eportal.iub.edu.pk। हाणे असां हिते सर्च कंदासीं। हाणे सर्च कंदासीं त ही अची वियो लॉगिन टू IUB इस्लामिक यूनिवर्सिटी बहावलपुर ई पोर्टल। हाणे इन में सभिनी खां पहिरियां असां अकाउंट रजिस्टर कराईंदासीं। पंहिंजो अकाउंट रजिस्टर कराइण जे लाइ ही सॼो तव्हांखे पंहिंजो इन में पंहिंजी डेटा फिल करणी पवंदी। साइन अप जे लाइ फर्स्ट नेम, लास्ट नेम, फादर नेम, जेंडर, ईमेल, फोन, तव्हांजो CNIC या तव्हां CNIC बेफॉर्म या पासपोर्ट जे थ्रू अप्लाई करे सघो था। तव्हांजी एड्रेस ऐं तव्हां हिते पासवर्ड लिखंदो ऐं कंफर्म पासवर्ड। तव्हांजो जेको आहे पासवर्ड 8 कैरेक्टर लॉन्ग हुजे, 1 अपर केस हुजे, अपर केस में 1 कैपिटल लेटर हुजे हुन में, ऐं 1 लोअर केस हुजे, 1 नंबर हुजे। त जीअं ई तव्हां ही फिल कंदा वेंदव त ही तव्हांजो पासवर्ड जेसिताईं करेक्ट न थींदो त उहो एक्सेप्ट न कंदो। तव्हांखे पासवर्ड हिन मुताबिक़ पंहिंजो क्रिएट करणो आहे ऐं पोइ तव्हांखे लॉगिन करणो आहे। हाणे ही मथे असां सॼी पंहिंजी डेटा फिल करे आया आहियूं फॉर्म में, ऐं जीअं ई असां पासवर्ड हिन जे मुताबिक़ ठाहियो त ही सभु
ग्रीन थी विया, पहिरियां रेड हुया। हाणे असां रजिस्टर नाउ ते क्लिक कंदासीं। ही ॾिसो जीअं ई असां रजिस्टर नाउ ते क्लिक कयोसीं त असांजो ई पोर्टल खुली वियो। वेलकम टू IUB ई पोर्टल। हाणे हिते असां कैरियर्स ते क्लिक कंदासीं। हाणे ही कुछ इंपॉर्टेंट नोट्स आहिनि अप्लाई करण खां पहिरियां जेको तव्हांखे ज़रूर पढ़ना आहिनि त तव्हांखे कीअं फॉर्म फिल करण खपे, तव्हांखे कीअं चालान अपलोड करण खपे। उन खां अलावा हिते असां कंफर्म कंदासीं ऐं कंटिन्यू कंदासीं। उन खां पोइ ही सॼो फॉर्म आहे जंहिंमें पर्सनल इंफॉर्मेशन आहे, एकेडमिक इंफॉर्मेशन आहे, एम्प्लॉयमेंट इंफॉर्मेशन आहे, पब्लिकेशन्स आहे, अपलोड्स आहे ऐं उन खां पोइ रेफरेंस आहे, रिलेटिव्स आहे। उहे ॾेई करे तव्हां पोइ अप्लाई कंदव। ऐं जीअं ई तव्हां फॉर्म पंहिंजो फिल कंदा वेंदो, लास्ट में तव्हां सेव एंड नेक्स्ट कंदा वेंदो, तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। जेसि ताईं कंप्लीट फॉर्म फिल न थिए त तव्हांखे प्रिंट नाहे करिणो, तव्हां कंप्लीट फॉर्म फिल करे ऐं पोइ अप्लाई कंदा। उम्मीद था कयूं त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो बहावलपुर यूनिवर्सिटी इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।